नासरीन सॼी सिंध प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ सरापा एहतजाज बणियल आहे। काज़ी अहमद में बि सहाफ़ती तंज़ीम जे सॾ ते सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरनि पारां प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ रैली कढी मुज़ाहिरो करे क़ौमी शाहरा ते धरणो हयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुल्फ़कार अली टावली। सॼी सिंध प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ सरापा एहतजाज बणियल आहे। अॼु काज़ियान में सहाफ़ती तंज़ीम JWC जे सॾ ते सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरियुनि पारां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एडमोर पेट्रोल पंप खां रैली कढी मुज़ाहिरो करे क़ौमी शाहरा ते धरणो हयो वियो आहे। उन मौक़े ते अॻवाननि धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे, सिंध जी मासूम नियाणी प्रिया कुमारी जी आज़ादीअ लाइ जंहिंमें सॼी काज़ी अहमद ऐं उनजे तर जा जेके बि माण्हू आहिनि, बाशऊर माण्हू आहिनि, सभु शरीक आहिनि। JWC जे हिन एहतजाज में मां सिंधी अदबी संगत जे मरकज़ी निमाइंदे जे तौरु शरीक आहियां। असां अॻ में बि पूरी सिंध में सिंधी अदबी संगत पारां एहतजाज कयो ऐं अञा बि जिथे बि कुंड कुड़च में एहतजाज थींदो प्रिया कुमारी जी आज़ादीअ लाइ असां अॻियां हूंदासीं। 32 महीननि खां प्रिया कुमारी आज़ाद न थी आहे। महिरबानी करे असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं त प्रिया कुमारी खे आज़ाद कई वञे ऐं महिरबानी करे असांजे सिंध में सिंध जूं नियाणियूं जेके आहिनि महफ़ूज़ न आहिनि। महिरबानी करे सिंध हुकूमत खे असां इहो अर्ज़ु था कयूं त प्रिया कुमारी खे आज़ाद करे बाइज़ाद कई वञे। को एहतजाज JWC अॻवानी में मासूम प्रिया कुमारी जी आज़ादी ऐं शहीद जानवरनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ आहे त असांजो हिकिड़ो ई वाज़िब मुतालबो आहे त प्रिया कुमारी खे आज़ादु करायो वञे ऐं सभु जानवरनि मार जा कातिल गिरफ़्तार कया वञे। अॼोके हिन एहतजाज में 34 महीना अॻु जेका प्रिया कुमारी अगवा कई वई सबील विराईंदे उनजी बाज़ियाबी जो मुतालबो कयूं था ऐं जेका JIT जुड़ी आहे उन मां पूरो उमेद आहियूं त ज़रूरु उहा प्रिया कुमारी जी वापसी ताईं जेको आहे उन मां कुझु न कुझु लाभ हासिलु थींदो। असां सरापा एहतजाज आहियूं। असांजो मुतालबो इहो ई आहे त सिंधी मज़लूम नियाणी प्रिया कुमारीअ खे रिहा करायो वञे, उनखे बाज़ियाब करायो वञे। सिंध में अमन अमान जी सूरत हालत ख़राब थी चुकी आहे। लाक़ानूनियत आहे, रिश्वत आहे। तव्हां ॾिसो पिया त बारदानू करे तरीक़े सां विरहायो पियो वञे। तव्हांजे स्कूलनि जी हालत ॾिसो। जेका सिंधी नियाणी प्रिया कुमारी 32 महीननि खां गुम आहे, उनजे बाज़ियाबी लाइ ऐं सिंध जे कलमकार जानवर मार जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ असां JWC जे प्लेटफॉर्म तां सिंध जे हर उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। उहो ज़ुल्म किथे बि थिए, उहो ज़ुल्म केर बि करे, असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त नियाणी प्रिया कुमारीअ खे ऐं जेको दौलतपुर मां शागिर्द हबीबुल्ला पली जेको वीचारो गुम थी वियो आहे या अगवा कयो आहे, उनखे बाज़ियाब करायो। हीअ असांजो एहतजाज जारी रहंदो। ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती TV न्यूज़, काज़ी अहमद।